फर्जा नबी खे जागाए नमाज पढ़ा छो तो खुदा जी नमाज आ बाका जी नमाज आ ॾाढे ॾाढे पढ़ंदा आहियो सभिनि चयो अलाह जी आ पढ़ण महिल वरी सभु पोइ ते थी वियो ख़ैर जो अब आप पढ़ंदा कयो अलाह नसीब कंदो चओ आमीन। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो अर्ज़ पे मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में कयो सिज लहंदो थो वञे हज़रत अली खे परेशानी थी आहे त ख़ुदा जी नमाज़ कीअं क़ज़ा कयां ऐं शेरे ख़ुदा थो फरमाए त मां जॾहिं लाकू होश संभालियो आहे बालिग़ थियो हां नमाज़ फ़र्ज़ थी मुंहिंजे ज़िंदगी में नमाज़ क़ज़ा कान थी। वाह शेरे ख़ुदा हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात दिल पई चवे त नबी पाक सुतो पियो हुजे अकुल पियो चवे त हुज़ूर खे उथार इश्क अकुल जी लगी लड़ाई केरु निबेरे केरु मियां हिकिड़े पासे इश्क आ ॿिए पासे अकुल आ हिकिड़े पासे शरीयत आ ॿिए पासे नबीअ जी मोहब्बत आ। मुंहिंजा दोस्तो हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम दिल में सोचो त नमाज़ वरी बि क़ज़ा थींदी हेड़ी घड़ी मिली अलाए कान मिली। हज़रत भेटा साहब रहमतुल्लाह अलैह जो रूह पुकारे थो त सोहबत सुपेरन जी हीअ पुण वॾी हाज हाणे क़ज़ा कज नमाज़ जो वक़्तु वारण वेझड़ो। बहरहाल हज़रत अली फ़ैसिलो को त नबी खे जाॻाइणो कोन्हे सिज लही वियो सिज जो लथो त हज़रत अली त पंहिंजे मक़सद में कामयाब थी वियो पर जंहिंजी सॼी ज़िंदगी नमाज़ क़ज़ा न थी हुजे तंहिंखे अफ़सोस त थींदो न सही। मौला अली खे अफ़सोस अहिड़ो थियो जो अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया उहे ॻोढ़ा अखियुनि वारा वञी महबूब जे चेहरे पाक ते पिया पाण करीम अलैहिस्सलाम नेण खोलनि था सभई जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह मुंहिंजे सोहणे नबी नेण खोलिया भिट धणी फरमाए थो त खणी नेण खुमार मां जा क्यों नाज़ नज़र सूरज शाखूं झकियूं कूमाणो कमर तारा कतियूं ताइब था देखी दे दिलबर हाणे झको थियो जोहर जान बजे त जमाल सिंह। नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजा नेण मथे खणी हज़रत अली जी ज़ात खे फरमाइनि था अली छो थो रोई कि भला नमाज़ क़ज़ा थी वई आहे पाण फरमाइनि था मुंहिंजी शरीयत जो कानून आहे त नमाज़ क़ज़ा थी वेंदी आहे त वरी क़ज़ा करे पढ़बी आहे क़ज़ा थी वई न हा हुसैन हाणे क़ज़ा करे पढ़ो। हज़रत अली अर्ज़ करे या रसूल अल्लाह तुंहिंजी ख़िदमत हुजे तुंहिंजो ग़ुलाम हुजां तुंहिंजे ख़िदमत में नमाज़ क़ज़ा थी वञे न को तुंहिंजो शान त मां क़ज़ा कयां न को मुंहिंजो शान त क़ज़ा कयां ओ अल्लाह जा हबीब मज़ो त इन में आहे जो तूं मुहम्मद मूंखे साॻी अदा नमाज़ पढ़ाए क़ज़ा न पढ़ाए अदा पढ़ाए। क़ज़ा चइबो आहे जो वक़्त खां पोइ पढ़जे अदा उहा चइबी आहे जेका वक़्त ते पढ़जे। हाणे वक़्तु किथां अचे सिज त लही वियो हज़रत अली खे ख़बर आहे मुंहिंजे महबूब जे पावर जी नबी करीम जे ज़ात बाबरका जे ताक़त जी। हज़रत अलीअ खे नबी से फरमाइनि था हाओ प्यारा अली मां अल्लाह जे दरगाह में दुआ थो घुरां तूं नमाज़ जी तयारी कर लथल सुज मोटंदो अली नमाज़ पढ़ंदो। ख़ुदा जे हबीब दुआ घुरी ख़ुदा जे दरगाह में हथ खयईं अल्लाह जे हबीब जा हथ खणण हा दुनिया ॾिठो त लथल सुज वापसि मोटी आयो साॻो टे परी ते बीठो मौला अली शेरे ख़ुदा नमाज़ अदा कई आहे। हाणे सच ॿुधाए जेको मुला थो चवे नबी मां जहिड़ो आहे उनखे चओ तो कॾहिं सिज मोटायो आहे अबा ॻाल्हायो ॻाल्हायो अबा ॻाल्हाईंदा हलो सिज खे कॾहिं वापसि कयो साईं चओ नबी साईं त सिज मोटाए ॾेखारियो इन खां पोइ जो कॾहिं सिज मोटायो थी सिज त कोन मोटंदी परे खां खोते खे सर कर त चवण ते कोन ईंदी ख़ैर वरी नबी करीम सां हमसरी जी दावा हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जी। मुंहिंजा प्यारा दोस्त जंग जो मैदान आहे पाण वापसि था अचनि पिया हज़रत अबू हुरैरो रावी आहे चए थो पाणी खपी वियो पाणी जो खपी वियो त हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जन वटि हिकिड़ो चमड़े जी मश्क हुई नंढड़ी या को थांव हो पाण फरमंद खणी चयो मां वज़ू कयां असहाबनि सगुरनि पाणी पेश कयो पाण हुन सां वज़ू फरमायो वज़ू करे ॾियां बस कयूं त सभु असहाबी 1400 सहाबी मथां अची बीठा या रसूल अल्लाह पाणी असां वटि त कोन्हे जेको हुयो सो हुयो तव्हां वज़ू करे छॾियो मदीनो तमामु परे आहे गर्मी लॻी पई आहे उठ बुख था मरनि उञ था मरनि घोड़ा उञ था मरनि असीं उञ था मरूं पाणी कोन्हे छा कयूं सरकार फरमाईंदा पाणी खपी वियो आहे हा के भला पाणी खपी वियो पाण फरमाइनि था भला पाणी आहे सही इहो ई आहे के भला जेको तुंहिंजे थांव में पियो आहे
मुझे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात बाबुल मौजूज़ात मुझा दोस्तों अज़ीज़ो मिशकात शरीफ में हदीस पाक लिखी पई आ। मुझे प्यारे नबी करीम उन वुज़ू वारे थाम में, उन मश्क में, उन खलीअ में, उन सांदारी में या कंहिं चमड़े जे थाम में पंहिंजा हथ मुबारक विधो आ। अंदर हथ विझी हबीबन करीमन जो हथ ॿाहिरि कढियो आ। साहबी चओ तो ख़ुदा जो कसम आ, पंजनी आंगुरनि मझां पंज नदियूं पाणीअ जूं जारी थी वियूं। सुभान अल्लाह। पंजनी आंगुरनि मझां पंज दरिया जारी थी आ। आला हज़रत फरमाए थो, उंगलियां हैं फैज़ पर टूटे हैं प्यासे झूम कर, नदियां पंजाब रहमत की है जारी वाह वाह। मुझे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम जे इन पंजनी आंगुरनि मझां पानी जारी थी वियो आहे। पाण हथ झले बि ही रहिया, पाण फरमाइनि था उठनि खे पीआरियो, घोड़नि खे पीआरियो, पाण बि पीओ, पंहिंजूं सांदारियूं बि भरियो, पंहिंजूं मशकेज़ूं बि पाणीअ जूं भरियो। साहबनि पंहिंजा उठ बि पीआरिया, घोड़ा बि पीआरिया, सांदारियूं बि भरियूं, पर मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे आंगुरनि जो पानी ख़त्म कोन थो थिए। सहाबी खां पुछियो वियो आहे, ओ सहाबी ॾे ख़बर घणा ॼणा हुयो? चवे थो हुयासूं त 1400 माण्हू, पर महबूब जे आंगुरनि खे एॾो त जोश हो, जेकॾहिं लख असहाब हुजनि हा त बि मुहम्मद मीर जो पाणी कोन खुटे हा। सलाह 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 बुलंद आवाज़ सलाह 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 बुलंद आवाज़ दोस्तों अज़ीज़ो, हाणे मुंहिंजे महबूब सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। थका त न आहियो? भला ॿुधायो कामल थकबो? भल इहो त ॾुखो पंधु आहे। सियारे जी राति अल्हम्दुलिल्लाह आशिक़ त आया आहिनि, पर सही आशिक़नि खे ख़ुदा ताला शला अमल जी बि तौफ़ीक़ नसीब करे। चओ आमीन आमीन कयो। अज़ीज़ो दोस्तो मुस्लमानो, त मां अर्ज़ पे तव्हांजे ख़िदमत में कयो त अल्लाह असां ते एहसान कयो जो नबी साईं जो उम्मती कई। कंहिंजो उम्मती कई? ऐं नबी साईं बि अहिड़ो ॾिनई जो हर हाल में बेमिसाल, हर शइ में बेमिसाल, हर लिहाज़ सां बेमिसाल। महबूब जा हथ बि बेमिसाल। तो ॿुधो त महबूब जे हथनि मां पाणी निकितो। आहे को अहिड़ो शख़्स जेको चवे थो त नबी मां जहिड़ो आहे? उनखे चयो मौलवी साहब वारो कर, असां त पाणी या खूह खणी खणी थका आहियूं, थर में पाणी बि कड़ो आहे, नलको था हणो सो बि कड़ो थो निकिरे। हाणे तूं मौलवी साहब वॾो आलिम, तूं नबी साईं जहिड़ो थी पियो, वारो कर, हथ मुबारक ओरते कर त पाणी तो वारो निकिरे। निकिरंदो आहे भा? ॻाल्हाईंदा हलो। कौन निकिरंदो? कंहिंखे ताक़त न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, पाणी मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम कढी ॾेखारियो। महबूब जी ज़ात त निराली आहे, पर हुज़ूर जे जिस्म पाक ते जेको कपिड़ो हो से कपिड़ा ई बेमिसाल आहे। हुज़ूर साईं जी घरवारी आहे, मोमिननि जी माउ आहे, उहा चवे थी त मूं वटि हुज़ूर साईं जो पहिरियाण रखियल हूंदो हो। पहिरियाण नबी साईं जो चोलो मां वटि रखियल हो। मदीने में जॾहिं को बि माण्हू बीमार थींदो हो त उन्ही खे बीमार खे डॉक्टर ॾे कोन मोकिलींदा हुआसीं। बीबी साहिबा ऐलान थी कराए छॾे, ओ मदीने वारो, टीबी हुजेव, बुखार हुजेव, सिल हुजेव, कैंसर हुजेव, मथे जो सूर हुजेव, कहिड़ी बि बीमारी हुजेव, डॉक्टर वटि न वञिजो, मूं वटि अचो, मां तव्हांखे दवा ॾींदसि। पोइ माण्हू छा कंदा हुआ? हज़रत बीबी साहिबा जे दर ते ईंदा हुआ। उहा नबी पाक जी घर वारी छा कंदी हुई? महबूब जो चोलो खणी ईंदी हुई, पाणीअ जो प्यालो बि खणी ईंदी हुई, प्याले में पाणी विझंदी हुई ऐं पाणी विझी महबूब पाक जे चोले खे हुन में थोरो पुसाए ऐं निपूड़े पाणी पीआरींदी हुई, बीमारियूं दूर थी वेंदियूं। महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिस्म पाक जो कपिड़ो जेको हुज़ूर करीम जे जान खे लॻो, उहो जिस्म वारो कपिड़ो अलाए कंहिं कोरी ठाहियो हूंदो, अलाए कंहिं आॾाणे वारे ठाहियो हूंदो, अलाए कहिड़ो हुनजो कारीगर हो, पर रसूलुल्लाह जे जिस्म पाक सां निस्बत थी वयसि। उहो कपिड़ो जहान जे लाइ शफ़ा बणिजी वियो। अड़े जे हुज़ूर जे कपिड़े में शफ़ा आहे। मौलवी साहब खे जो तवारी पटकी लाहे था धोई कंहिंखे पीआरियो त अॻियो नूर बि चट थी वेंदो। ख़ैर जो अब हाओ न सही, अॻियो सोजरो बि ख़तम थी वेंदो। तूं कीअं थो चवीं त नबी पाक अलैहिस्सलाम मूं जहिड़ा आहिनि? असांजे मुर्शिद रोज़े वारे सभई जो रहमतुल्लाह अलैह ॾाढे त चओ फरमाइनि था, न बशर खो न बते दोस्त न हूरो न परी। मलफूज़ात में आहे
पाण फरमाइनि था न बशर खो न बताए दोस्त न हूरो न परी इह महबर तो हिजाबस्त तू चीज़े दिगरी। ओ मुंहिंजा प्यारा नबी, मां तोखे हूर बि नथो चवां, मां तोखे परी बि नथो चवां, मां तोखे बशर बि नथो चवां, मां तोखे छा चवां। मुंहिंजा हबीब तोखे कुझु चई को नथो सघां। इहे सभु तुंहिंजे मथां पर्दा आहिनि। इन पर्दनि में लिकी आयो आहियां। तोखे ॼाणे त तुंहिंजो रब ॼाणे, ॿिए खे ख़बर आहे ई कान का। अरे अल्लाह जो वली वक़्त जो गौस आहे, उहो ईअं थो चवे। ऐं असां वरी नऊज़ बिल्लाह मुंहिंजे नबी पाक सां हमसरी जी दावा वेठा कयूं। मुंहिंजा प्यारा, मुंहिंजो मशवरो इहो थी त पाण त बचजां, पंहिंजे अहल औलाद खे इन्हनि खां बचाइजां। इन्हनि जी सोहबत में न वञजां, इन्हनि जे कचहरी में न वञजां, इन्हनि जे वाइसनि में न वञजां, इन्हनि जे तरीक़े ते न हलजां। अल्लाह पाक तोखे सभु कुझु ॾिनो आहे। जॾहिं तुंहिंजे दुकान ते हर सौदो मिले थो, तुंहिंजी बाज़ार में हर शइ मौजूदु आहे, त ॿी बाज़ार ॾे छो थो वञी? तुंहिंजे दुकान ते सभु कुझु मिले पियो, छा रोज़े वारे जे दरवाज़े ते कंहिं शइ जी कमी आहे छा? बा ॻाल्हायो ॻाल्हायो बाबा। अल्हम्दुलिल्लाह कमी कंहिं शइ जी कान्हे का। दीन भी मिले थो, दुनिया भी मिले थी, ईमान भी मिले थो, तालीम भी मिले थी, हर शइ मिले थी। पर जेको जहिड़ी तलब रखी अचे थो उनखे उहा शइ मिले थी। जहिड़ी बि को शइ घुरे, इन दरवाज़े तां को ख़ाली वञण वारो आहे ई कोन को। पोइ जॾहिं तोखे मुंहिंजा दोस्त हर शइ मिले थी, मां त आम मुस्लमान खे बि चवंदुसि, पर ख़ुसूसन जमात खे अर्ज़ु कंदुसि, छो त मुंहिंजे मथां वधीक हक़ जमात जो आहे। त जमात खे अर्ज़ु कंदुसि त जमात सगोरी, अवां पंहिंजे महबूब जी दामन न छॾियो। पंहिंजे महबूब जो तरीक़ो असां वटि अल्हम्दुलिल्लाह जीअं जो शुरू खां वठी करे हुयो तीअं अॼु बि आहे। मुंहिंजो ईमान आहे त क़यामत ताईं सिलसिलो हलंदो रहंदो। इहो सिलसिलो ख़तमु थियण वारो आहे ई कोन को। इहो फैज़ हलंदो रहंदो। त पोइ इन फैज़ मां फैज़ वठ, इन फैज़ खे सम्झ, फैज़ मुताबिक़ हल, रस्मूं दुनिया जूं छॾे ॾे। असां वरी रस्मुनि में विकाए पिया आहियूं। अवां जे मुल्क जी त मूंखे ख़बर कान्हे का, पर मां रहंदो आहियां सांगड़ जे पासे ते। पोइ सांगड़ जे पासे पर ते थर घणो ई आहे, तव्हां वटि बि थर आहे। उते हिकिड़ो मसइलो माण्हुनि मूंखे ॿुधायो, जेसीं असांजे मुल्क में रवाज आहे त शादी जॾहिं कंदा आहिनि त चए 28, 29, 27 पोएं चंड जे तारीख़ुनि में शादी न कयो। ट्रेड़ू हेॾो उभरनि, कती हितां हुजे, फलाणो सितारो हेॾो अचे त शादी न कजो। माण्हू को मरी वञे, 5 कुन में मरे, 6 कुन में मरे, फलाणी तारीख़ ते मरे त ओ भारो न कढजोसि, दर भञी ॾखणा कढजोसि। अवां खे त ख़ुदा बचायो हूंदो, मां एॾो जी थो ॻाल्हि कयां। अवां वटि त ईअं कोन्हे न भा। अलाह बचायो। फलाणी तारीख़ शादी कयो, फलाणी न कयो, फलाणी ते ही न कजो, फलाणे ते ही न वञिजो। इहे सभु ॻाल्हियूं ग़लति अथव। असांखे हज़रत रोज़े वारे जेको सबक़ु ॾिनो आहे न साईं, उहो अहिड़ो प्यारो सबक़ु आहे। उहो प्यारो सबक़ु कहिड़ो आहे? मुंहिंजे रसूलुल्लाह जे शरीयत वारो सबक़ु। कहिड़ो सबक़ु आहे? मां चयो रसूलुल्लाह जी शरीयत पाक वारो। ऐं इन शरीयत वारे सबक़ जे करे रोज़े धड़ी रहमतुल्लाह जो मक़ाम आहे, इज़त आहे, मर्तबो आहे। महबूब करीम जे दीन जो ख़ादिम हो, हुज़ूर करीम जो मज़हर हो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे जियारण वारो हो। अहिड़ो दीन खे ज़िंदा कयईं जो मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, बुज़ुर्गनि, दरगाहनि वारनि, अलाह जे बाननि घणी ख़ुदा जी इबादत कई, पर पोयां यकतारा शुरू थी विया, काथे तंबूरा शुरू थी विया, काथे झंडा शुरू थी विया, काथे डंडा शुरू थी विया, काथे छा मेला मलाखड़ा लॻा। पर 250 साल गुज़री विया आहिनि। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जे दरगाह ते अॼु ताईं को बिदअत जो कमु कोन्हे को। अॼु ताईं ला इलाहा इल्लल्लाह जी लोली लॻी पई आहे। अब आहे या न आहे? बुज़ुर्ग सभु असांजा साईं, दरगाहूं असांजे लाइ सभु नूर। असां मुंहिंजा दोस्त हज़रत नबी करीम जे उम्मत जे आशिकनि सभिनी जा ग़ुलाम हूं। पर मां तोखे अॼु बि ॿुधायां थो, जाथे रोज़े वारे जो फैज़ हूंदो इंशा अल्लाह ताला उते का बुराई कान हूंदी। चओ आमीन। हज़रत रोज़े वारे अहिड़ो त पंहिंजे रब खे राज़ी कयो आहे, अहिड़ो त पंहिंजे रब खे राज़ी कयो अथई, अहिड़ी त का जमात जे लाइ दुआ घुरी आहे। जंहिं जाइ ते रोज़े धणी जी निस्बत आहे, उन जाइ ते रसूलुल्लाह जी शरीयत अॼु बि मौजूदु आहे। न धड़को न थी, महबूब जो दर न छॾ। छो महबूब खां पुठीरो थियो आहे? इन दर खे पकड़े वठ, अहिड़ो मज़बूत वठो जो इंशा अल्लाह तबारक व तआला बेटा ईसा चयो त हली ईंदुमि होत पर आऊं बि अॻ भरी थियां। मतां चवे बलोच त कमीनीअ मां की न थियो। असांजे मथां रोज़े वारे जूं घणियूं महिरबानियूं आहिनि, पर तुंहिंजे मथां बि फर्ज़ आहे त तूं निस्बत खे जोड़ियूं अच, ताल्लुक खे ॻंढियूं अच।
मुझा प्यारा दोस्त इन ताल्लुक के गंढींदे यकीनन गाल हा हिन दुनिया में भी तो के महबूब कोन छड़ींदो आखिरत में भी कोन छड़ींदो हिकड़ो नकुल तो के मलफूजात जो बुधाया मुझे दिल ते तरे पियो सलात पढ़तो तो के बुधाए छजे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि मोहब्बत सवरी बो तो दुरूद पाक बुलंद आवाज अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम बाबा थका त न आयो अञा हलऊं न सही पर हिकड़ी गाल बुधो या मज़े जी गाल काने मूं तहां खां घट में घट 20 दफ़ा पुछो आ त थका त न आयो तव्हां हिकड़ो दफ़ो बि नथा पुछो बको तहां बि त पुछो बाबा तूं त कोन थको ही ओ सौ को हवारो त थकबो न बाबा दी थका त न आयो न भला बा अभी मूंखां नथा पुछो दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ो त ॻाल्हि कयां तव्हांखे अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम हज़रत रोज़े वारनि जो हिकिड़ो नकुल मलफूज़ा शरीफ़ में ईंदो आहे त पाण फरमाइनि था त हिकिड़ो बादशाह हो उन बादशाह जे शहर में हिकिड़ी भंगियाणी रहंदी हुई अब आप भंगी ॾिठा अथव न पेसे रोज़े वारनि खां हिकिड़े माण्हू पुछो साईं भंगीअ जी कुठी हिलाल या हराम भंगी जेकॾहिं कुहे उनजी कुठी हिलाल या हराम पीर साईं फरमायो त अबा भंगी वॾो था पुछो या भंगी नंढो था पुछो वॾे भंगी जी कुठी था पुछो या नंढे भंगी जी फ़कीरनि चयो क़िबला इहा ॻाल्हि असांखे ख़बर कान्हे नंढो केरु वॾो केरु पाण फरमाइनि था त नंढो भंगी त उहा जेको ॻोठ खे ॿुहारी ॾींदो आहे नालियूं सफ़ा कंदो आहे गंदगियूं कढंदो आहे उहा नंढो भंगी साईं भला वॾो भंगी कहिड़ो आहे पाण फरमाइनि था वॾो भंगी हुआ जंहिं दीन खे छॾे अल्लाह खे रंजायो आहे दुनिया जे कढ लॻी पियो आहे अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब खे विसारे वेठो आहे वॾो भंगी हुआ हाणे मूंखां फतवा पुछो त नंढे जी हलाल या वॾे जी हलाल फ़कीरनि चयो क़िबला तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे मुंहिंजा दोस्त उन शहर में बादशाह जे शहर में हिकिड़ी भंगियाणी रहंदी केरु रहंदी अदा बादशाह सलामत हिकिड़े ॾियारे पंहिंजी सवारीअ ते शहर खां ॿाहिरि निकितो बादशाह नौजवान आहे हसीनो जमील आहे रोज़े वारा फरमाइनि था माई बुहारी पहिरणी जो माई बुहारी ॾेई बादशाह जी सवारी लंघी आहे माईअ जी जमल बादशाह ते नज़र पइजी वई त माईअ जा हौसला ख़ता थी विया बुहारो छॾाए वियो माई बादशाह जे मथां फिदा थी पई हिन खां पंहिंजो धंधो विसामजी वियो अज़ीज़ क़रीब विसरी विया पंहिंजी दिलि लुटाए बादशाह जे मथां आशिक़ थी रोवण शुरू थी करे ॾे त छा बादशाह छा मां भंगियाणी वरी बादशाह हज़रत रोज़े वारा फरमाइनि था त साल गुज़री विया खाइण छुटो पीअण छुटो माईअ जो धंधो छुटो बादशाह खे जन न का कन ख़बर न का चार हीअ पंहिंजे मुंहं ते रोईंदी आख़िरकार कंहिं माण्हूअ बादशाह खे वञी ॿुधायो त क़िबला तव्हांजे शहर में फलाणे महले में हिकिड़ी भंगियाणी थी रहे उहा तव्हांजे लाइ रोई रोई अंधी थी पई आहे साल गुज़री विया अथसि अव्हांखे ख़बर बि कान्हे का पर हूअ मरे थी बादशाह खे राम अची वियो बादशाह जो हुनखे वठी अचोसि हज़रत रोज़े वारा फरमाइनि था जंहिंमहिल भंगियाणी खे वठी आया त हुन बादशाह हुकुम फरमायो हिनखे वेस वॻा पारायो हिनखे गह गठा पारायो हिनखे रेशमी कपिड़ा पारायो हिनखे सींगार करायो हिनखे अतुर अंबीर मखियो माईअ खे सींगारे करे बादशाह सलाम थो फरमाए ओ भंगियाणी अॻु में तूं भंगियाणी हुई हाणे गणती न कर अॼु खां पोइ तूं राणी सुभान अल्लाह तख़्त ते वेह मां तोखे तख़्त ते थो विहारियां ऐं तख़्त जी मालिकानी थो बनायां हज़रत रोज़े जणी रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जंहिंमहिल बादशाह हुनखे गह गठा पाराए तयारु कराए राणी बणाए तख़्त जे मथां विहारियो आहे त बि साॻी माई रोए पई अखियुनि मां नार वहनि पिया बादशाह सलामत फरमाइनि था ॾे ख़बर अॻे त रोनी पी जो मां तोखे कोन मिलियो हुअसि अॼु वरी मां मिलियो हाणे त रोई छो थी ख़बर कहिड़ी आहे ॻाल्हि थी करे क़िबला साईं ओ बादशाह सलामत रोवां इन्ही जे करे थी पई त मां तोॾे लखे नज़रूं खयूं पर उहा भंगियाणीअ जी भंगियाणी रहिजी वयसि तो मुंहिंजे मथां हिकु नज़र खई आहे त मूंखे राणी बणाए छॾियो थी कुर्बान तुंहिंजे निगाह तां वञा जो मुंहिंजे लखुनि नज़रुनि तोॾे ॾिठुमि पे पर मुंहिंजे लखनि निगाहनि मूंखे भंगियाणी जो भंगियाणी रखी छॾियो पर तुंहिंजी रुगो हिकिड़ी निगाह थी वई त मां भंगियाणी मज़ा राणी बणिजी वई आहियां
हजरत रोज़े वारो फरमावे तो याद रख जाए तुझू केतरू भी निगाहूं हुजन पर तुझे मथा कह अल्लाह वारे जी निगाह थी वनी त हिक निगाह सां तुझा बेड़ा ही पार थी आया ना आया बा जंहिंजे मथा निगाह थे जंहिंजे मथा करम थे जंहिंजे मथा मेहरबानी थे पर थींदी निस्बत सां थींदी ताल्लुक जोड़न सां प्यार हुंदई मोहब्बत हुंदई अक़ीदत हुंदई इंशाअल्लाह तबारक व तआला तोखे कोन छड़ींदा त मां अर्ज़ पे कयो त उम्मती रसूलुल्लाह जा जेको महबूब जंहिंजे लाइ जहान सिकंदो हुयो ऐं मुरीद हज़रत रोज़े वारे जा ऐं हज़रत रोज़े वारे फरमायो आहे त मां पंहिंजे जमात खे उहे 4 तस्बीहूं ज़िक्र जूं ॾसियूं आहिनि अल्लाह पाक जॾहिं अर्श ठाहियो हो पीसे रोज़े वारा फरमाइनि था त अर्श खे अल्लाह चयो मलाइकनि खे त खणो पोइ मलाइक 70,000 हिकिड़ी कुंड खां बीठा 70,000 ॿी कुंड खां बीठा 70,000 टीं कुंड खां बीठा 70,000 चौथी कुंड खां बीठा रब फरमायो त चइनी कुंडुनि खां वठी मुंहिंजो अर्श मथे खणो पर मलाइकनि न खणी सघिया अल्लाह जो अर्श 70,000 चारई तरफ़ मलाइका न खणी सघिया बारे इलाह तुंहिंजो तख़्त असां खां नथो खजे रब्बुल आलमीन जल जलालुहु मन वालू जी ज़ात बाबरकात फरमा सभई हथ छॾियो सभिनी हथ फिटा कया खुदावंद कुद्दूस हिकिड़े मलाइक खे जिब्रील खे फरमायो तूं जिब्रील हिन कुंड खां वठ मीकाईल तूं हिन कुंड खां वठ इसराफील तूं हिन कुंड खां वठ ऐं प्यारा इज़राइल तूं हिन कुंड खां वठ ऐं ही 4 मलाइक खणो मलाइकनि चयोसीं 70,000 हेॾां 70,000 हेॾां 70,000 चारई तरफ़ उन्हनि न कयो असां चइनि खां किथे खॼंदो हज़रत रोज़े वारा रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो ओ मलाइको अवी वाकई 4 आयो 70,000 कोन आयो पर तव्हां कुंड में हथ विझो मां रब तव्हांखे वज़ीफ़ो थो ॾसां उहो पढ़ंदा वञो अर्श खे खणंदा वञो ओ फलाणा तूं चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला सगोरा तू बी कुंड खां वठी चओ इल्लल्लाह सभई चओ इल्लल्लाह 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 ओ 3 मलाइक सगोरा तू 3 कुंड खां वठी चओ अल्लाह 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 ओ 4था मलाइक तू 4थी कुंड खां वठी चओ हू अल्लाह पाक जे चइनी मलाइकनि खे ये 4 ज़िक्र जूं तस्बीहूं ॾसी वियूं हज़रत रोज़े वारा फरमाइनि था मलाइकनि कुंडुनि खां वठी करे ये 4 ज़िक्र जूं तस्बीहूं कयूं त अर्श ख़ुदा जो पंहिंजी जाइ ते वञी बीठो रोज़े वारो फरमाए थो मुंहिंजा मुरीदो मां तव्हांखे निंढण को कोन छॾियो आहे मां तव्हांखे अहिड़ो ज़िक्र ॾसियो थो वञा जो अर्श जेॾी मुसीबत किरी पएव 4 तस्बीहूं ज़िक्र जूं करे दुआ घुरो तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा अफ़सोस आहे जो असां अहिड़ो प्यारो ज़िक्र छॾे ॾिनो असां जमात इहो सुहिणो तरीक़ो फिटो करे छॾियो मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो अगरि इहो तरीक़ो अॼु बि कमाए त बेड़ा ई पार आहे या न आहे अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब ख़ुदा जो क़ुरान थो चवे त ख़ुदा जे ज़िक्र सां क़ल्ब खे सुकून मिलंदो आहे माल सां न दुनिया सां न ॾोकड़ सां न दुनिया ताईं महदूद आहे इहा दुनिया अखियुनि जो सींगार आहे हिन दुनिया जे वास्ते आहे पर सुकून क़ल्ब खपई त ख़ुदा जो ज़िक्र कर सुकून क़ल्ब खपई त ख़ुदा खे यादि कर दिलि जो इलाज खपई त ख़ुदा खे यादि कर आख़िरत सवारणी थी त ख़ुदा खे यादि कर ख़ुदा जे हबीब जी दामन झल यकीनन जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे यादि कंदे राज़ी कंदे त ख़ुदा बि राज़ी ख़ुदा जो रसूल बि राज़ी त मुर्शिद बि राज़ी सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां चिठियूं तमामु घणियूं आहिनि पर जवाब पिछाड़ी में ॾींदुसि सम्झो था न हाली मां पंहिंजे मज़े सां पियो हलां ईअं ठीकु आहे न भाउ चिठियुनि वारे पासे वेंदासीं त लाइन मटिजी वेंदी तव्हां जेकॾहिं हाली पंहिंजे तरीक़े सां हलो पिया मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अर्ज़ पे मां कयो रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह आयत सगोरी जी वरी मोटी माना कयूं ऐं मुंहिंजा नबी तूं चओ माण्हुनि खे जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जी मोहबत खपे फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह तव्हां मुंहिंजी ताबेदारी कयो त रब तव्हां सां मोहबत कंदो मुंहिंजी ताबेदारी कीअं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जूं सुन्नतूं असांखे ज़िंदा रखणियूं आहिनि
हुजूर जे तरीक़े ते असांखे हलणो आहे। हज़रत रोज़े वारा लाड़ जे सफ़र में विया। मलफूज़ा शरीफ़ में ईंदो आहे त फ़क़ीर लुक़मान वॾो ख़लीफ़ो आहे पीर साईं जो, वॾनि ख़लीफ़नि मां हिकिड़ो आहे। ख़लीफ़ो लुक़मान साईं रहमतुल्लाह अलैह थो चवे त पीर साईं हिकिड़ी अहिड़ी जॻह ते लथा जो भूंगी ही कची ओताक ही बरसात जी मुंद ही अहिड़ो मींहुं पियो जो उहा जेका पीर साईं जे ओताक में टिकियल आहे उहा बि टिमी पई। जमात सॻोरी मजबूर थी पई, छा करे, बारिश ही बारिश। आख़िरकार मथां बारिश जो ख़तम थी त वरी सॼे मुल्क में गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वियो। फ़क़ीरनि अर्ज़ु कयो हज़रत रोज़े वारे खे त क़िबला साईं नमाज़ जो टाइम थी वियो आहे, पढ़ूं? पाण फरमायो हाओ। पाण करीमनि खे अर्ज़ु कयूं क़िबला साईं भला पोइ हाणे नमाज़ किथे पढ़ूं? त ओताक में बि पाणी बीठो आहे, ॿाहिरि त पाणी आहे पर ओताक में पाणी आहे। हाणे इजाज़त ॾियो त ॿाहिरां दड़े तो का वारी जी ॿोरी भरे अचूं, हिते वारी विछाए पोइ तव्हांजे नमाज़ जो बंदोबस्तु कयूं। हज़रत पीर साईं रोज़े जणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था फ़क़ीरो न अॼु गप में नमाज़ पढ़बी, अॼु इन जाइ ते सजदो रब खे कबो। अॼु के ॾिहाड़े जे लाइ मां मोहम्मद राशिद सालनि खां सिकियुसि पे। फ़क़ीर अर्ज़ु कयो क़िबला कीअं पे सिके? पाण फरमाइनि था हिकिड़ो ॾिहाड़ो आहे, नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात जुमे जो ॾिहाड़ो आहे, ख़ुतबो था बीठा पढ़ाइनि। नबी करीम जी ज़ात बाबरकात अध ख़ुतबे में हा हिकिड़ो असहाबी उथी बीठो आहे, अर्ज़ु थो करे या रसूल अल्लाह हलकल माल व हलकल अयाल। ओ अल्लाह जा हबीब, माल भी मरी विया, असांजा बच्चा ॿार भी मरी विया। मदीने पाक में 10 साल गुज़री विया आहिनि, मींहुं कोन पियो आहे, रत जी धप पई अचे। ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम रहमत वारो नबी असां तुंहिंजे दरगाह में अर्ज़ु था कयूं, दुआ घुर त का ख़ुदा रहमत जी बारिश वसाए। इहा हदीस पाक आहे। सहाबी सॻोरे जुमे में अर्ज़ु कयो, पाण जुमे में ख़ुतबे में बीठा, मींहं जे लाइ अबा जन माण्हुनि खे मींहं जो क़दुरु आहे, तन खां पुछो त मींहुं छा हूंदो आहे। असांखे त सिम अहिड़ो बुछड़ो कयो आहे जो चऊं था ख़ुदा करे चल 6 महीना वाह बंदि हुजनि। पर अवी जेके थर जा माण्हू आहियो, अव्हांखे पाणी जो क़दुरु घणो ई आहे। बरसाति ते ककर ते उमेद रखियो वेठा हूंदा त रब करीम करे को छमर थिए, को ककर थिए, का बरसाति थिए त को माल बि सुखियो, असीं बि सुखिया। बहरहाल मदीने तैयबा मके पाक जो मुल्क सॼो पहाड़ी आहे, बरसाती इलाइक़ो आहे। उन सहाबी नबी करीम खे अर्ज़ु कयो त मौला मींहुं वसाए, मुंहिंजा महबूब रब खां दुआ घुर त रब करीम जी ज़ात बाबरकात असांखे मींहुं ॾिए। हाणे हिकिड़ो मसइलो ॿुधायो त पोइ अॻिते हलो। असहाबनि जो ईमान वधीक या वहाबिन जो ईमान वधीक? सहाबीअ जो ईमान वधीक या वहाबीअ जो ईमान वधीक? सवली ॻाल्हि आहे। असहाबनि जो अक़ीदो पक्को या वहाबिन जो अक़ीदो पक्को? नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। अल्लाह ताला फरमायो आहे त मां तव्हांखे साह जे रग खां बि वेझो आहियां। हाणे इहा क़ुरान जी आयत आहे, असहाबनि जो ईमान बि पक्को आहे, असहाबनि खे ख़बर बि आहे त अलाह साईं साह जे रग खां वेझो आहे। पोइ असहाबनि सिधो अलाह खे छो न चयो मौला मींहुं वसाए? अवा चयूं न, चवनि हा आहिनि बि वहाबिन खां पके अक़ीदे वारा, करोड़ दफ़ा ख़ुदा हुननि जो शान मथे कयो आहे, पाक जमात ही नबी पाक जी। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हे वहाबी रुगो माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि। असहाबनि खे ख़बर हुई त मींहुं रब वसाईंदो आहे, पर वसाईंदो तॾहिं जॾहिं मुहम्मद दुआ घुरंदो। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हा या न? रब बारिश तॾहिं वसाईंदो जॾहिं अलाह जो हबीब अलाह खे चवंदो। महबूब खे तॾहिं सहाबी अची अर्ज़ु कयो, हालांकि ख़ुदा खे बि सॾु करे हा त करे सघे पियो। नबी पाक अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कई, या रसूल जुमे में ख़ुतबे में, ऐं अलाह जा नबी दुआ घुर असां ॿुॾी वियासीं, तबाह थी वियासीं, ग़रक़ नथा थियूं, बल्कि बुख पिया मरियूं, उञ पिया मरूं, ढगा मरी विया, असां मरी वियासीं। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी हदीस आहे, रोज़े वारो पाण फरमाए थो त नबी पाक अलैहिस्सलाम ख़ुतबे में हथ खया। सभई जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। सोणो नबी हथ खणे बेड़ा ई पार। मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात
खुदा पाक जे दरगाह में हथ खया सहाबी चवे तो खुदा जो कसम आ मुझे महबूब हथ खणी अञा मुंह मुबारक ते वराया दुआ पूरी थी आ अञा नबी पाक अलैहिस्सलाम मिंबर ता कोन लथो आ अञा मिंबर ते लही हेठ कोन आयो आ त जेतरी ढाल हूंदी आ ढाल उन ढाल जेतिरो आसमान में ककर नजर आयो। अॼुकल्ह तव्हां ढाल कान ॾिठी आहे। अॻे ज़माने में तलवार हूंदी हुई ऐं तलवार खे बचाव जे लाइ ढाल हूंदी हुई जे ही गोल गुल आहे न साईं अहिड़ो अहिड़ो इहो गोल गुल हूंदी हुई हुन जे मथां चमड़ो चढ़ियल हूंदो हो काठ जो हूंदो हो पुठे पासे मुठियो हुन ते चमड़ो गेंडे जो या कंहिं ॿिए जानवर जो हूंदो हो कहिड़ी बि तलवार हुनखे लॻंदी हुई त हुनखे वढे कान सघंदी माण्हू बचाव कंदा हुआ। हिकिड़े हथ में ढाल हूंदी हुई ॿिए हथ में तलवार हूंदी हुई पर नंढड़ी हूंदी बसि इन गुल खां वधीक कान हूंदी। साहबी तो चवे त रबी पाक हथ खया आसमान में ढाल जेतिरो